यूहन्ना अध्याय 16। इहे सभु ॻाल्हियूं मां तव्हांखे इन करे चयूं ताकी तव्हां विश्वास खां पोयां न हटी वञो। उहे तव्हांखे प्रार्थना घर मां कढी छॾींदा ऐं हक़ीक़त में उहो वक़्तु अचण वारो आहे जॾहिं कोई तव्हांखे मारे छॾींदो त उनखे ईअं लॻंदो कि ईअं करे मां परमेश्वर जी सेवा करे रहियो आहियां। इहो सभु उहे इन जे करे कंदा छोकी उन्हनि कॾहिं बि पिता परमेश्वर खे न सुञातो आहे ऐं न ई उहे मूंखे सुञाणींदा आहिनि। पर इहे सभु ॻाल्हियूं मां तव्हांखे इन करे चयूं ताकी जॾहिं इन ॻाल्हियुनि जे पूरे थियण जो वक़्तु अचे त तव्हांखे यादि रहे कि इहे सभु ॻाल्हियूं मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधाए छॾियूं आहिनि। पवित्र आत्मा जो कमु। पर मां तव्हांखे शुरूआति में इहे ॻाल्हियूं इन जे करे न चयूं छोकी मां तव्हां सां गॾु हुउमि। हाणे मां पंहिंजे मोकिलण वारे पिता परमेश्वर वटि थो वञा, पर त बि तव्हां मां केर बि मूंखां इहो नथो पुछे कि तूं किथे वञी रहियो आहीं। मां तव्हांखे इहे ॻाल्हियूं चयूं आहिनि इन जे करे तव्हां ॾाढा मायूस थी विया आहियो, पर मां तव्हांखे सच थो चवां कि मुंहिंजो वञणु तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे छोकी जेसिताईं मां न वेंदुमि तेसिताईं उहो मददगार तव्हां वटि न ईंदो। अगरि मां वेंदुमि त मां पवित्र आत्मा खे तव्हां वटि मोकिलींदुमि। उहो आत्मा अची करे संसार जे माण्हुनि जी पाप, धार्मिकता ऐं परमेश्वर जे न्याय जे विषय में खणी करे जेकी धारणा आहे उन्हनि खे ग़लति साबित कंदो। उहो पाप खे खणी करे जेकी माण्हुनि जी धारणा आहे उनखे इन करे ग़लति साबित कंदो छोकी संसार जा माण्हू मुंहिंजे मथां विश्वास नथा कनि। उहो धार्मिकता खे खणी करे जेकी माण्हुनि जी धारणा आहे उनखे इन करे ग़लति साबित कंदो छोकी मां पिता परमेश्वर वटि वञी रहियो आहियां ऐं तव्हां मूंखे वरी न ॾिसंदव। उहो न्याय खे खणी करे जेकी माण्हुनि जी धारणा आहे उनखे इन करे ग़लति साबित कंदो छोकी इन जगत जो सरदार ॾोही करार ॾिनो वियो आहे। मूंखे तव्हांखे अञा ॿियूं बि जाम ॻाल्हियूं चवणियूं आहिनि पर तव्हां हाणे उन्हनि खे सहन न करे सघंदव। पर जॾहिं उहो सत्य जो आत्मा ईंदो त उहो तव्हांजी अगुवाई कंदो ताकी तव्हां हर आत्मिक सचायुनि खे पूरे तरीक़े सां सम्झी सघो छोकी उहो पंहिंजी तरफ़ सां न ॻाल्हाईंदो पर उहो जेको ॿुधंदो उहो ई चवंदो ऐं जेको कुझु थियण वारो आहे उहो उन ॻाल्हियुनि खे प्रगट कंदो। जेके ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायूं आहिनि उहे ॻाल्हियूं तव्हांखे सेखारे करे मुंहिंजी महिमा कंदो। जेको कुझु पिता परमेश्वर जो आहे उहो सभु मुंहिंजो आहे। इन जे करे मां तव्हांखे चयो जेके ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायूं आहिनि उहे ॻाल्हियूं पवित्र आत्मा तव्हांखे सेखारींदो। दुख आनंद में बदिलजी वेंदो। बसि थोरी देरि खां पोइ तव्हां मूंखे न ॾिसंदव ऐं इन खां पोइ थोरी देरि में तव्हां मूंखे वरी ॾिसंदव। इन ते चेला पाण में हिक ॿिए खे चवण लॻा, इन ॻाल्हियुनि जो छा मतिलबु आहे कि बसि थोरी देरि खां पोइ तव्हां मूंखे न ॾिसंदव ऐं इन खां पोइ थोरी देरि में तव्हां मूंखे वरी ॾिसंदव ऐं मां पिता परमेश्वर वटि वञी रहियो आहियां। हे थोरी देरि चए पियो थो, इन ॻाल्हि जो छा मतिलबु आहे? असां इन जी ॻाल्हि खे नथा सम्झी सघूं। यीशुअ इहो ॼाणे करे कि चेला संदसि खां कुझु पुछण था चाहिनि सो उन्हनि खे चयईं, छा तव्हां हिक ॿिए खां मुंहिंजी इन ॻाल्हि जे बारे में चर्चा करे रहिया आहियो जेका मां तव्हांखे चई कि थोरी देरि खां पोइ तव्हां मूंखे न ॾिसंदव ऐं इन खां पोइ थोरी देरि में तव्हां मूंखे वरी ॾिसंदव। मां तव्हांखे सच थो चवां कि तव्हां रोईंदव ऐं मातम कंदव पर संसार आनंद मनाईंदो। तव्हां मातम कंदव पर तव्हांजो मातम आनंद में बदिलजी वेंदो। इहो ईअं ई आहे जीअं त स्त्रीअ खे ॿार ॼणण जे वक़्तु सूर पवंदा आहिनि छोकी संदसि जो ॿार खे ॼणण जो वक़्तु अची वियो आहे। पर ॿार खे ॼणण खां पोइ उहा स्त्री इहो सोचे कि हिन संसार में हिकु ॿार जो जनमु थियो आहे, आनंदित थी वेंदी आहे ऐं पंहिंजी पीड़ा खे भुलिजी वेंदी आहे। सो ईअं ई तव्हां बि हाणे त दुखी आहियो पर मां वरी तव्हां सां मिलंदुमि ऐं पोइ ओॾी महिल ई तव्हांजो दिलि आनंद सां भरिजी वेंदो ऐं पोइ इहो आनंद तव्हां खां कोई खसे न सघंदो। उन ॾींहं ते तव्हां मूंखां कुझु बि न पुछंदव। मां तव्हांखे सच थो चवां कि तव्हां जेको कुझु मुंहिंजे नाले सां पिता परमेश्वर खां घुरंदव उहो तव्हांखे ॾींदो। तव्हां अञा ताईं मुंहिंजे नाले सां कुझु बि न घुरियो अथव। घुरो त तव्हांखे मिलंदो जंहिंसां तव्हांजे अंदरि आनंद जी भरपूरी थी वञे। संसार ते जय पाइणु।
मां तव्हांखे हे सभु ॻाल्हियूं मिसालुनि में ॿुधायूं आहिनि, पर उहो वक़्तु अची रहियो आहे कि मां तव्हां सां मिसालुनि में न ॻाल्हाईंदुमि, पर साफ़ साफ़ तव्हांखे खोले करे पिता परमेश्वर जे बारे में ॿुधाईंदुमि। उन ॾींहं ते तव्हां मुंहिंजे नाले सां पिता परमेश्वर खां घुरंदव। मां ईअं नथो चवां कि मूंखे ई तव्हांजे बदिरां पिता परमेश्वर खां प्रार्थना करणी पवंदी, छोकी पिता परमेश्वर त पाण ई तव्हां सां प्यार कंदो आहे, छाकाणि त तव्हां मूंसां प्यार कंदा आहियो ऐं इहो विश्वास था कयो कि मां पिता परमेश्वर जी ओर खां आयो आहियां। मां पिता परमेश्वर जी ओर खां इन जगत में आयो आहियां ऐं हाणे मां वापसि इहो जगत छॾे करे पिता परमेश्वर वटि वञी रहियो आहियां। इन ते चेलनि यीशुअ खे चयो, ॾिस, हाणे त तूं मिसालुनि में न पर खुले शब्दनि में ॻाल्हाए रहियो आहीं। असां हाणे सम्झी विया आहियूं कि तोखे सभु कुझु ख़बर अथई ऐं असां मां कंहिंखे बि तोखां कुझु पुछण जी ज़रूरत कोन्हे। इन करे असां विश्वास था कयूं कि तूं पिता परमेश्वर जी ओर खां आयो आहीं। इहो ॿुधी यीशुअ संदनि खे चयईं, छा तव्हांखे हाणे विश्वास थियो अथव? पर हाणे ॿुधो कि उहो वक़्तु अची रहियो आहे, बल्कि अची पहुतो आहे, जॾहिं तव्हां सभु पखिड़िजी वेंदव ऐं पंहिंजे पंहिंजे घर ॾांहुं हली वेंदव ऐं मूंखे अकेलो छॾे ॾींदव। पर त बि मां अकेलो न आहियां, छोकी पिता परमेश्वर मूंसां गॾु आहे। मां तव्हांखे इहे सभु ॻाल्हियूं इन करे चयूं आहिनि ताकि तव्हांखे मूं में शांती मिले। संसार में तव्हांखे पीड़ाऊं मिलंदियूं आहिनि, पर हिमत रखो, मां संसार ते जय पाए वरिती आहे।